नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस करें। मुल्क में कोरोना वायरस के 8 मरीज़ पहुंच पौतन जो 28,566 थी वो 24 कलाकनि दौरान 554 नवा केस रिपोर्ट आकारी शरह 1.2 सैकड़ों रही। गडियल ऑपोजिशन मुल्क में नयूं चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। पार्लियामेंट में हुकूमत के टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ पारां मुखालिफ धुर अॻवान जी मान में आजियाणो ॾिनो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना असद महमूद ऐं ॿियनि जी शिरकत। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अवाम जो हिन वक़्तु सभ खां वॾो मसइलो महांगाई, बेरोज़गारी ऐं गुरबत आहे। ऑपोजिशन पार्लियामेंट में हुकूमत खे शिकस्त ॾिनी। अॻिते बि हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ सभई गॾु आहियूं। छा वज़ीर आज़म तब्दील थी रहियो आहे? असां कोशिश करे रहिया आहियूं। साफ़ इहे सवाल ते बिलावल भुट्टो जो जवाब। शहबाज शरीफ जो चवणु आहे त असांजो मुतालबो आहे त मुल्क में साफ़ ऐं शफ़ाफ चूंडूं थियनि। वफ़ाक़ी काबीना कणिक ऐं चांवर अफ़गानिस्तान मोकिलण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त अफ़गानिस्तान जा 2 करोड़ 23 लख माण्हू बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। उते अटे ऐं चांवरनि लाइ ॿारनि खे विकिरो कयो वञे थो। 8 ॿार बुख विघे मरी बि चुका आहिनि। अफ़गानिस्तान में अमन हिते लाइ तमामु ज़रूरी आहे। पाकिस्तानी अवाम खे दुनिया जी सभ खां सस्ती गैस मिली रही आहे। गैस ते सब्सिडी ॾिनी वई जंहिंजो ग़लति इस्तेमालु कयो वियो। तेल ऐं गैस जूं क़ीमतूं आलमी मार्केट सां ॻंढियल आहिनि। अहम क़ानून पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां मंज़ूर कराईंदासीं। महांगाई जो तूफ़ान 2 खां 3 महीननि में ख़त्म थी वेंदो। TLP सां ॻाल्हियूं आइन मौजूदु थींदियूं। तहरीक तालिबान में केतिरा ई ग्रुप आहिनि जेके हथियार फिटा कंदा। उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं। इहो नथो थी सघे त रियासत लाॻीतो जंग जी हालतुनि में रहे। हिन वक़्तु रुगो सीज़ फायर ते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। मुखालिफ़ धुर असांखे फ़ारिग करण लाइ 2 साल ज़ोर लॻायो। ऑपोजिशन खे मशवरो आहे त पंहिंजे पेरनि ते बीहण सिखे, साज़िशूं करण छॾे ॾे। सुप्रीम कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबरनि खे सिंध हुकूमत जी अपीलुनि जो फ़ैसिलो अचण ताईं कमु जारी रखण जी इजाज़त ॾेई छॾी। फ़ारिग थियल ऑफिसर ऐं मुलाज़िम बि आर्ज़ी तौरु बहाल। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबरनि जी मुक़ररी कलअदम करार ॾियण ख़िलाफ़ अपीलूं ॿुधणी लाइ मंज़ूर। केस जी ॿुधणी दिसंबर जे पहिरीं हफ़्ते में थींदी। सिंध हुकूमत हाई कोर्ट जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। नौजवान नाज़िम जोखी के कत्ल केस में वॾी अकबर आई। मलीर पुलिस PPMNA न्याम अब्दुल करीम खे बि जवाबदार तौरु नामज़द करे छॾियो। जांच टीम वधीक 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु त रज़ाक महराज ऐं जमाल वाहिद खे हिरासत में वरितो वियो आहे। पुछा गाछा लाइ अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़िम जोखी जे केस में अगवा जो कलम 365 बि शामिल। पुलिस मूजिबि न्याम करीम समेत 15 खां वधीक जवाबदार अञा ताईं रूपोश आहिनि। गिरफ़्तार न्याम अवैस समेत 3 जवाबदार पुलिस रिमांड ते आहिनि। कनकोट वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारी ख़ादिन गोलो जे कब्ज़े मां TT पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं आहिनि।